नाज़रीन भाई साहब प्राले स्टूडियो में असांजो महिमान ख़ासि प्रालो ऐं प्राले जा मसइलनि बाबति भाउ इमरान जो कोसो ग़रीब तो सखर जो ग्रुप सां तामन आहे हुनजो जेको काफ़ी सालनि खां वठी कोरोना खां पोइ बरसातूं बरसातुनि खां पोइ ग़रीब गुरबनि जा जेको हिन ख़ासि करे इशू भाउ इमरान जन खयो आहे त तालीम ऐं सिहत इन बाबति सर्वे हले पई ऐं ग़रीबनि ताईं राशन ऐं स्कूलनि में जेके सरकारी स्कूल में ग़रीबनि जा ॿार जेके पढ़ंदा यूनिफॉर्म उन सां गॾु जेके खाधे पीते जी शयूं उन्हनि ताईं पहुचाई वयूं आहिनि। भाउ इमरान लिखोसे जी वॾी महिरबानी जिन पंहिंजो क़ीमती टाइम कढी वॉइस ऑफ प्रायल स्टूडियो में प्रालो ऐं हुन जे मसइलनि बाबति अख़्तियार प्रोग्राम शिरकत में वॾी महिरबानी भाउ इमरान जूं। भाउ इमरान तव्हांखे इन ग़रीबनि जो कमु करण में केतिरी जेको आहे सो दिलचस्पी आहे? मां त पहिरियां वॉइस ऑफ प्राले वारनि जो सोराईंदो आहियां जीअं त मूंखे हिकिड़ी ॾाढी हिकिड़ी ख़ुशी बि थी आहे ऐं मां जेको ॾिठो त बरसातुनि खां पोइ पढ़ाई बिल्कुलु तबाह थी चुकी जेके माण्हू बेघर थी विया उन्हनि वटि का शइ कोन बची सघी एतिरे क़दुरु दफ़ो पंहिंजा घर जा सामान न कढी सघिया कपिड़ा न कढी सघिया सिर्फ़ु तालीम जे लाइ किथां कढियो सामान जेको आहे जॾहिं करे हुननि जा ॿार सभु महिरूम थी विया ऐं असांजी पढ़ाई सिंधी तालीम खां तबाही थी वई पोइ हिते हली वई उन्हनि माण्हुनि वटि वसीयत कोन हुई त उहो पंहिंजे कुझु करे सघे पोइ मां वधीक उन्हनि माण्हुनि जो थोराईंदो आहियां जिन मूंखे हौसलो ॾिनो आहे ऐं मूंखे हिननि जे लाइ चयो आहे त बाबा हिकु सिहत ते तव्हां ज़ोर ॾियो ऐं ॿियो तालीम जे हिसाब सां जेको आहे त मां उन्हनि जो थोरो हिन टाइम असां पिराले शहर में ऐं पिराले ॿाहिरि में जेके स्कूल आहिनि जेको आहे जेके सफ़ा माण्हुनि में जेको आहे का शइ लीड नथा अफोर्ड करे सघनि उन्हनि ताईं असां कापियूं बि पुॼायूं आहिनि ऐं असां स्टेशनरी सामान बि पुॼायो आहे यूनिफॉर्म बि पुॼाई आहे। तव्हांखे इहो ख़ासि ख़्यालु कीअं आयो त हीअ त जेका मौसमी बरसाति हुयूं त सॼे अंदरि सिंध में लगातार हलनि पियो तव्हां पिरालो टाउन कमेटी आस पासे इलाइक़नि में कीअं इहे शइ तव्हां ताईं पहुती ऐं कीअं तव्हां इहो सोचियो त असां हिते बि वञूं? सर असल में एक्चुअल में मसइलो इहो हुयो त असां पाण निकितासीं ऐं ॿियो त असांखे थोरो घणो जिते कवरेज थियनि पियूं उन्हनि जे ज़रिए बि असांखे ख़बर पई त बाबा हिते हे हादसो थियो आहे हिते हे थियो आहे त माण्हुनि त वॾियूं ॻाल्हियूं कयूं त बाबा असां हे कमु करे आयासीं हे कमु करे आयासीं पर असांखे किथे कंहिंजो कमु कोन नज़र आयो। बाक़ी इहो हुयो त असांखे NGOs किथे काफ़ी नज़र आयूं जेके ऐं कुझु माण्हू इलाइक़नि जा पाण मिली करे उहो कमु करनि पिया ऐं उन्हनि जे करे असां जेको अंदरि भुॻासीं त बिल्कुलु सूरत हाल ॾाढी ख़राबु जीअं सखर शहर थी वियो या पिरालो थी वियो या थरी मीरवा थी वियो या मेरापुर थी वियो या जेकमाबाद ठुलवारा इहे इलाइक़ा बिल्कुलु तबाही में तव्हां हे नेके कम कंदा आहियो त किथे किथे एॾे मुश्किलातूं तव्हांखे नज़र आई हूंदियूं तनक़ीद बि तव्हांजे मथां थींदी हूंदी? सर काफ़िनि माण्हुनि असांजे मथां काफ़ी इशू उथारिया तरीक़े जे बाबा हिननि पंहिंजा घर भरिया आहिनि ऐं हे पंहिंजो कनि था उहो असांजो रब ॾिसे थो त असां केतिरी तकलीफ़ुनि में असां माण्हुनि खे पुॼूं था ऐं कीअं असां माण्हुनि खे ॾियूं था असां कोशिशि करे इहे ॻोल्हे ॾींदा आहियूं त या हिकिड़ो यतीम माण्हू आहे या हिकिड़ो बेसहारो आहे या हिकिड़ा सोबश जेके अछे कपिड़ा पाए हुननि जेके हथ में जलदा आहिनि असां उन्हनि खे ॾींदा आहियूं बाक़ी माण्हुनि जी ताना इहे हलंदा रहंदा जेको आहे। अच्छा तव्हां जेके सरहदी वारा तक़रीबन माण्हू आहिनि ग़रीब मिसकिन जी मदद करण जे लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदो? मां त जेके बि मूंखे ग़रीब दोस्त सखर में मूंसां जेके पंहिंजा डोनर कमु करनि था असांखे वधि में वधि उन्हनि खे हथ ॿधी करे इहा अपील आहे त हिन टाइम सूरत हाल एतिरी ख़राबु थी वई आहे जीअं हाणे सियारो अचे थो सियारे जे हिसाब सां बि हुननि खे काफ़ी शयुनि जी ज़रूरत आहे ऐं ॿियो हिन टाइम असांजी तालीम जेकी आहे उहा बिल्कुलु तबाह थी चुकी आहे ऐं माण्हू जेके इलाही बेघर थी विया आहिनि त असांखे हिकु मेडिसन जी ऐं तालीम जे हिसाब सां कुझु सामान डोनेट कयो वञे ऐं ॿियो जेको सियारो अचे थो उन जे हिसाब सां असां हुननि खे अपील था कयूं त जेके बि असांजा डोनर आहिनि या असां ॿियनि माण्हुनि खे हथ वधी करे अपील था कयूं त असांखे पंहिंजे हथनि सां सामान परचेस करे ॾियनि त असां हुननि जा थोराईंदा रहंदासीं। भाउ इमरान तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे पिरालो ऐं उन भरपास जेके मसइला हुन प्रोग्राम अख़्तियार में शरीक थिया ऐं तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हां इहो सोचे करे इंसानियत नाते हिकिड़ो कमु कयो आहे जेको आम माण्हू बि न करे सघे ऐं तव्हांखे इहो बि तव्हां रिक्वेस्ट कई सरहदी वारनि खे त असांजो हथु वधायो ऐं असांखे जेको यूनिफॉर्म जी ज़रूरत आहे असांखे राशन जी ज़रूरत आहे जिते स्कूल बिल्डिंगूं किरल आहिनि उन्हनि बिल्डिंग जे लाइ फर्नीचर जी ज़रूरत आहे सभु तव्हां रिक्वेस्टूं करे सघंदव ऐं इनशाला तव्हां पंहिंजे कमनि में कामयाबु थींदव। तव्हांजी वॾी महिरबानी पिरालो वॉइस ऑफ प्रायल स्टूडियो में तव्हां पंहिंजी क़ीमती टाइम कढी आयो इनशाला नाज़रीन वॉइस ऑफ प्रायल पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा।